अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भली कार मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, सिंध में पाबंदी बावजूदि भर्ती कयल मुलाज़िमनि खे पघारूं न मिली सघंदियूं। सिंध हाई कोर्ट में नौकरियुनि ते पाबंदी बाबति MQM जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान जस्टिस ज़फ़र राजपूत रिमार्क ॾिना आहिनि त सिंध में पाबंदी बावजूदि भर्ती कयल मुलाज़िमनि खे पघारूं न मिली सघंदियूं। मसइले जो हल इहो आहे त बायोमेट्रिक तस्दीक़ खां पोइ पघारूं ॾिनियूं वञनि। सिंध हाई कोर्ट पाबंदी बावजूदि पुराणियुनि तारीख़ुनि में भर्ती करण जे इल्ज़ामनि ते सिंध सरकार ऐं वाॻियल धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो, जॾहिं त ज़िले अकाउंट्स ऑफिसर्स ऐं ॿियनि खे बि 3 अक्टूबर ते जवाब जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। मुतदा जे वकील फ़ारूक नसीम चयो त अदालत जी उबूरी हुकुम बावजूदि पुराणी तारीख़ुनि में मुक़ररनि जा लेटर जारी कया विया आहिनि। सिंध सरकार जे मातहत इदारनि अदालती हुकुम ते बि अमल न कयो आहे। उन्हनि इदारनि खां जवाब तलब कयो वञे त उमेदवारनि खे लेटर कंहिं ऐं कॾहिं जारी कया। जस्टिस ज़फ़र राजपूत रिमार्क्स में चयो त मसइले जो हल इहो ई आहे त बायोमेट्रिक तस्दीक़ खां पोइ पघारूं जारी कयूं वञनि। ज़िले अकाउंट्स ऑफिसरनि खां रिपोर्ट तलब कयूं था। गुज़िरियल तारीख़ुनि में मुक़ररियूं थी सघनि थियूं, पर बायोमेट्रिक खां सवाइ पघारूं जारी थी नथियूं सघनि। ज़िले अकाउंट्स ऑफिसरनि जी रिपोर्ट मां सभु कुझु वाज़ह थी वेंदो। फ़ारूक नसीम पारां पघारूं रोकण जा हुकुम जारी करण जी इस्तदा कई वई आहे।